सजी जिंदगी न कुराने न पी पुट जी खिदमत कया पछाड़ी में ने पुट के गुरजे जो पंजे अब्बे के हंज में विहारे करो न के वंजारे सुन के सिंगारे सुन की कफन पाराए ए बसवा बत ओ डकिंदो पराए मौलवी के तो छोटा घुरायो अम्मा फौती थी वने त अम्मा के पछाड़ी में न्याणी गुस्ल कराए जे कुरानी सजी जिंदगी पंहिंजी न्याणीअ जी खिदमत कई पछाड़ी में न्याणी परंग जी पई वञे वरी भी उनखे ॿार पियो ॼमे त अम्मा वटि पई अचे छो त जेका खिदमत हिन जी अम्मा कंदी दाई हुन जी ओतिरी खिदमत न कंदी हिन जा खून वारा लटा बि उहा अम्मा पई धोए हिन जे बच्चे जूं रलकियूं बि अम्मा पई धोए त पछाड़ी में इहा न्याणी पंहिंजी अम्मा खे हंज में विहारे करे उनखे गुस्ल कराए वंजारे कफन पाराए या ॿी का मुलियाणी घुराए सो बाबा ये सीखो दीन सीखो अज दीन लावारस मुसलमान के इहो त फिक्र आहे पुट के चए तो त मैं के भुख है न के खड़ा जो कुंडो मले दीस फंडी ढगी जो फिक्र दस्त है न के बुआ जी भरी मले दे बकरी दरते बिठिया उन जो फिक्र आए पुट के जे तो लामला है दीस पापड़ा छाने दीस मोहम्मद अली जना जे वक्त जी पैंडल साइकिल बिठिया उन जो भी मुसलमान के फिक्र आ पुट के जे तो न जे चेन के गिरी संगी से लटोनी करे साफ करे पर नमाज जो दीन जो एतरो भी मुसलमान के फिक्र ना है जेतरो फंडी ढगी है बकरी जो मुसलमान के फिक्र आ जो नमाज जो टाइम थी ने पुट के जे बाबा नमाज पढ़ टाइम थी नमाज हालांकि कुरान मजीद में अल्लाह से फमवाबुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा रब फरमा पाणत नमाज जी पाबंदी कयो पर पंहिंजे बच्चन के भी नमाज जो हुकुम कयो इन में विथी न कजो इन जो हिकड़ो डी चई वरी महीनो खामोश वरी 2 महीना चोनी न तमा मयार लाए छदिया न कुरान तो फमा वस्तबिर अलैया सुबह जो भी जोर जो भी असर जो भी मगरिब जो भी ईशा जो भी हर वक्त हुक्म कंदा रहो हर वक्त चौंदा रहो पुट नमाज पढ़ो या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारन वक़ूदुहा अन्नास वल हिजारा रब फरमाओ ईमान वारो पान के भी बाहि को बचायो पंहिंजे बच्चन के भी बाहि को बचायो उहा बाहि जो बालण माण्हू वही पत्थर हूंदा उन बाहि को पान के भी बचायो पंहिंजे बच्चन के भी बचायो इन्नहा तरमी बिशररिन कल कसर कान्नहु जिबालतुन सुफर रब फरमा अड़ी बाहि को पंहिंजे पान के बचायो पंहिंजे बच्चन के बचायो जंहिंजूं चिड़ियूं जबलनि जंहिंजूं वॾनि मागे नहीं गाढ़नि उठनि जेतिरियूं उन जूं चिड़ियूं हूंदियूं उन बाहि को पान के बचायो चिणग एॾी जबल जेॾी माची सजी तीरी बाग में वाली नंढड़ी चिणग या नंढड़ी चिणग जबलन जेडी हुंदी ये ना है जो बस वाइज बुधो सी मानी खादी भलो थी बस नहीं जो वाइज बुधो था कि घर बुध रहा समझो था कि ना हाँ तो मोबाइल हुआ ना इन्होंने महफूज करे याद न था कहो था मोबाइल में महफूज करे बुधरायो घर बच्चन के न्याणियुनि के तो बाबा आलम हीअं पिया कुरान भी तो जे फ़ाइज़ूहुन्न पंहिंजे ज़ालुनि के भी वाइज़ कयो समझायो पंहिंजे ज़ालुनि के तो नमाज पढ़ो पर्दो कयो हया कयो गाड़ियूं न ॾियो गिला न कयो तुहमतूं न हणो परावन घरल में रलो न मायुनि खे इहो वाइज़ कबो बियो कहिड़ो वाइज़ ईअं त हुनखे कोन चइबो त बंदूक खणो हलो कचे जे दाग़िलनि सां मुक़ाबिलो करो
औरतुन के वाइज ही पाण वाइज क्यों मोली जोगी जो वाइज बुधरायो में खिसाब जो वाइज बुधरायो हैदरी साहब जो वाइज बुधरायो खोगे जो न बुधरायो मतलब बागी न थी खोगे जो वाइज मर्दन जे लाइ रांदो गाड़ियों जन मुला के दे में ई मुला न गालाई असा जो दोस्त है मत जो तो गिला दो करे मां उन मुंह ते भी चवंदो हुअसि उन जो वाइज मर्दन जे लाइ कोशिश के उनके शादी में घुरायो तोरन में घुरायो जिते गिल भोग हूंदी आहे भला उन लानत खां त बची वियासीं सही तो चवां वाइज कयो न पर्दो कयो कुरान मजीद में अल्लाह से फमा वल यज़रिबुना बिखुमुरिहिन